अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हुकूमत आवाम के कहिड़ा कहिड़ा तोहफ़ा ॾिना आहिनि। पाण जॾहिं बि उन जा पेरा खयां आहिनि त सभ खां पहिरियां पाण खे महांगाई वारो तोहफ़ो नज़र आयो आहे। मुसलसल वधंदड़ महांगाई जेका हुकूमती रिकॉर्ड में घटि ज़रूरु थींदी आहे, पर उन जो लाभ मिसकीन माण्हुनि ताईं पहुची न सघंदो आहे। हूं बि असांजे मुल्क जो वॾे में वॾो आलमी इहो आहे त असांजा हुक्मरान आवाम जे हक़ीक़ी मसइलनि खां नावाक़ुफ़ बणियल रहंदा आहिनि। नतीजे में उन्हनि जो समूरो ध्यानु इक़्तिदार जी कुर्सी बचाइण वारनि कोशिशनि ते हूंदो आहे। वाइदा त खणी आवाम जे मसइलनि खे हल करण जा कंदा आहिनि, पर अमली कम जेके कंदा आहिनि उन्हनि मां कंहिं बि रीत उहो न लॻंदो आहे त उहे को आवाम खे रिलीफ ॾियण लाइ आया आहिनि। इहो ई सबबु आहे जो असांजो मुल्क अॼु महांगाई आस्थान बणिजी चुको आहे। एतिरे क़दुरु जो साह ते बि ॼण त टैक्स लागू थियल आहे। हुक्मरान तबिको पंहिंजे अयाशनि में क़ौमी दौलत लुटाए थो ऐं समूरो नज़लो महांगाई जी सूरत में अवाम मथां किराए थो। इहो ई हाकमनि जो हसीन मशग़लो आहे। अञा 1 जनवरी ते ई तेल जे अघनि में वाध कई वई हुई, जंहिं बाद हिकु भेरो वरी पेट्रोलियम जे अघनि में ॿीहर वाध करे अवाम मथां महांगाई जो नओं पहाड़ किरायो वियो आहे। अहिड़ी रीति हुकूमत नए साल में अवाम खे महांगाई जो उहो ॿियो तोहफ़ो ॾिनो आहे। ओघरा पारां जारी कयल नोटिफिकेशन खे ॾिसिजे त पतो पए थो त पेट्रोल ₹3.47 ऐं डीज़ल ₹2.61 महांगो कयो वियो आहे। हुकूमत आलमी मार्केट में पेट्रोल जा अघ वधण खे जवाज़ बणाईंदे पेट्रोलियम जे शयुनि जे क़ीमतनि में इज़ाफ़ो कयो आहे। जॾहिं बि तेल जे अघनि में वाध थींदी आहे त ॼण उहो हिकु महांगाई जो पैकेज हूंदो आहे, छाकाणि त पेट्रोल जे अघनि में वाध सां ट्रांसपोर्ट जे भाड़नि जा अघ तोड़े आम वाहिपे जे शयुनि जा अघ सलाड़ियल हूंदा आहिनि। ट्रांसपोर्टर इहो चई भाड़ा वधाईंदा आहिनि त पेट्रोल महांगो थी वियो आहे। दुकानदार ऐं वापारी इहो चई मार्केट में आम दस्तियाब हर वखर जो अघु वधाए छॾींदा आहिनि त तेल महांगो आहे। हर सूरत में अवाम भोॻींदो आहे। महांगाई जे हिन अज़ाब में अॻे अवाम मुब्तला आहे, मथां वरी तेल जे अघनि में इज़ाफ़ो, यकीनन अवाम जे अहजनि में इज़ाफ़ो आहे। मुल्क में अॻ में ई महांगाई चोट चढ़ियल आहे। अवाम अॻीअ टैक्सनि जे भार हेठां दॿियल आहे। अहिड़ी सूरत में महीने में ॿियो भेरो तेल जे अघनि में वाध करणु सरासर अवाम सां ज़्यादती आहे। असां पेट्रोल जे अघनि में वाध जी मज़मत कंदे इहो बि मुतालबो करियूं था त हुकूमत उबता सुबता जवाज़ ॼाणाए अवाम जो तेल कढण वारी इहा रवश ख़तमु करे। असां हुकूमत खे अवाम सां कयल वाइदा पिणु यादि ॾियारणु चाहियूं था, जिन में उन्हनि अवाम सां इहो पिणु वाइदो कयो हो त संदन इक़्तिदार में अचण सां महांगाई ख़तमु थी वेंदी, अवाम जी ज़िंदगी जो मयार बि तब्दील थी वेंदो। पर उहे वाइदा वफ़ा थी नाहिनि सघिया। न अवाम जी ज़िंदगी जो मयार तब्दील थियो आहे, न वरी महांगाई घटि थी आहे। सुखनि जो सिज अञा त उभरियो ई कोन्हे। अञा त महांगाई जो मुसलसिल तूफ़ान जीअं जो तीअं जारी आहे, जंहिंखे रोकण जी हर हाल में ज़रूरत आहे। जेकॾहिं हुकूमत पंहिंजा वाइदा पूरा न करे सघी त उमेद आहे त अवाम वोट जी सूरत में हिसाब किताब ज़रूरु कंदो। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।